नुशिरो फिरोज ज़िले जे ॿिनि क़ौमी ऐं चइनि सूबाई तकनि ते इलेक्शन 2024 लाइ उम्मीदवारनि जे फॉर्मनि जी पधिराई जो अमल आख़िरी मरहले में ॿिनि क़ौमी तकनि एन 205 एन 206 ते जॾहिं त PS 32 33 34 35 ते PP जूं अहम शख़्सियतूं शामिल आहिनि। उन्हनि में ज़ियाउल हसन लंजा, ज़ुल्फ़कार बहण, गुलाम मुर्तज़ा जतोई, मसरूर ख़ान जतोई, बिलावल ख़ान जतोई, शाहनवाज ख़ान जतोई, मुमताज़ टांडियो, मुल्ला बख्श मुबीजो, सैयद इबरार अली शाह, सैयद ज़ुहैब अली शाह, सरदार उस्मान खान आलमानी, फेरोज खान चौवाली, सैयद मुराद अली शाह, सैयद हसन अली शाह, मुस्लिम लीग नून जो सैयद असगर अली शाह, PTI जो कौमी असम्बली जे डिप्टी स्पीकर सैयद ज़फ़र अली शाह, जमायत इस्लामी जे मौलाना अब्दुर्रहमान डंगराज अकरम पीरज़ादा, जमायत इस्लामी जे एडवोकेट गुलाम शबीर खानज़ादा जा नामज़दगी फॉर्म हिन वक़्त ताईं बहाल कया विया आहिनि, जॾहिं त उम्मीदवारनि जी हतमी लिस्ट 6 बजे जारी कई वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।